अहम ख़बर सां शेयर कई पिया। सिंध के वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जो चवण आहे त जमहूरियत मुल्क के अॻिते खणी वञण जो वाहिद रस्तो आहे। ऑफिसर शाही कॾहिं भी तरक्की जो सबब नथी बणिजी सघे। ऑफिसर अवामी ख़िदमत के पंहिंजो अज़म बणाइनि। सैयद मुराद अली शाह जो इहो चवणु आहे। अवाम खे ख़िदमतूं फ़राहम करणु ऑफिसरनि जी अवलीन तरजीह आहे। अवाम इंतिहाई बाअख्तियार ऐं ज़मीनी हक़ीक़तुनि ते नतीजा ॾिसण लाइ हक़दार आहे। असां मसनूई ज़हन ऐं सोशल मीडिया जे दौर में रहूं था। सैयद मुराद अली शाह वधीक चयो त जेकॾहिं अवाम सरकारी मुलाज़मनि खे पंहिंजो हमदर्द नथो सम्झे त पोइ उनखे ख़तरे जी निशानी सम्झियो वञे। वॾे वज़ीर कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे इहो चयो आहे। जमहूरियत मुल्क खे अॻिते खणी वञण जो वाहिद रस्तो आहे। ऑफिसर शाही कॾहिं भी तरक्की जो सबब नथी बणिजी सघे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खान जी। आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, गज़ाला सिंध वरी वज़ीर सईद मुराद अली शाह नेशनल इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट जी तक़रीब में खिताब कंदे चयो आहे त जेके असांजी अॼोकी तक़रीब आहे उन इहो बि चयो आहे त जमहूरियत मुल्क खे अॻिते खणी वञण जो वाहिद रस्तो आहे। वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त ऑफिसर जेके शाही आहिनि उहे कॾहिं बि तरक्की जो सबबु नथा बणिजी सघनि। वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त ऑफिसर अवामी ख़िदमत खे पंहिंजो अज़म बणाइनि। आवाम खे ख़िदमत फ़राहम करणु ऑफिसरनि जी अवलीन तरजीह हुजणु घुरिजे। वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त अवाम इंतिहाई बाअख्तियार ऐं ज़मीनी हक़ीक़तुनि ते नतीजा ॾिसण लाइ हक़दार आहे। वॾे वज़ीर तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त असां मसनूई ज़हन ऐं सोशल मीडिया जे दौर में रहूं था। वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त जेकॾहिं अवाम सरकारी मुलाज़मनि खे पंहिंजो हमदर्द न सम्झंदो त पोइ उनखे ख़तरे जी निशानी सम्झी वेंदो। वॾे वज़ीर जेको आहे इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट कोर्स जे 19 गिरे जे ऑफिसरनि जी जेको आहे शिरकत कई आहे। उते उन्हनि खे जेको आहे एवार्ड पिणु ॾिना आहिनि। ठीकु आहे आमिर, तव्हांजी महिरबानी अपडेट करण लाइ।